खिप्रो में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त खिप्रो जा शहरी ईद के मौके ते पंहिंजे प्यारनि जे लाइ ईद के मौके ते नया सैंडल बूट चप्पलूं ख़रीद करे रहिया आहिनि। इन मौके ते दुकानदारनि ऐं ख़रीदारनि जो अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चवणु हो त ईद ख़ुशियुनि जो त्योहार है, इन में असीं पंहिंजे प्यारनि जे लाइ ख़रीदारी कंदा आहियूं। तो अपने हिसाब से चल रही है, पर हम जो ये त्यौहार है बड़ी खुशियों से मनाते हैं। महंगाई बहुत बढ़ गई है। जो चीज़ 500 में जो मिलती थी अभी वो 1000 रुपये में मिल रही है, पर हम फिर भी हम जो ये त्यौहार है धूमधाम से मनाते हैं। रश तो आहे पर गरीब माण्हू जो जीअं जंजाल आहे बिल्कुलु महांगाई तो एतिरी आहे। हींअर हिकु टाइम जी माण्हू गरीब माण्हू त मानी भी उनखे कोन थी मिली सघे। अगर पहिरीं चप्पल मिलंदी 600 400 में, हींअर चप्पल थी 800 रुपए जी। जो चप्पल 2000 जी मिलंदी हू हींअर 5000 जी आहे। पर गरीब माण्हू तो कोन थो वठे। रबड़ जी चप्पल भी नंढड़े ॿार लाइ गरीब वीचारो वठे तो हू भी 300 रुपया। हाणे 300 रुपया की चप्पल वठे या खंडु वठे या घी वठे, महंगाई ते थी आहे। बिल्कुलु मञूं था ऐं गवर्नमेंट खे अपील आहे त महंगाई जे कंट्रोल कनि। पेट्रोल हर हफ़्ते 3 ॾींहं चौथे ॾींहुं 10 रुपया 12 रुपया वधे पियो। इन ॻाल्हि ऐं पाण बि हिकु पार्टी वर्कर आहियां, इन हिसाब में ऐं ग़रीबनि जो हाल ॾिसूं था त दुख थिए थो। तो तैयारियां तो बहुत अच्छी चल रही है, लेकिन अभी महंगाई की वजह से जो है ना वो पहले वाला मज़ा नहीं है। अभी महंगाई हो गई है थोड़ी, पहले रश भी होती थी, अभी इतना मतलब मज़ा भी नहीं है, कारोबार भी इतनी नहीं है। महंगाई है, आजकल लोग जो है बेचारे आटे के लिए परेशान है, तो वो मज़ा नहीं है कारोबार में जो पहले होता था 2013 में 2014 में। और काफ़ी चीज़ें महंगी हो गई, इस वजह से चप्पलों में बहुत फ़र्क पड़ा है। ग्राहक तो आ रहे हैं, लेके भी जा रहे हैं, मजबूर है, ईद तो करनी है, तो इस वजह से महंगाई है। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।